नौशर फिरोज़ मावा के ख़बर ॾींदा ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौजवान अदीब शाइर कालम नवीस ऐं केतिरनि ई किताबनि जो लेखक एजाज़ ममनाई खे सिंधी अदबी संगत मोरो पारां अदबी ऐं समाजी ख़िदमतुनि ते मिलियल एवार्ड ते आल सिंध पीपल्स पैरामेडिकल एसोसिएशन अॻुवाननि मीर एजाज़ राजपर, हफ़ीज़ुल्लाह राजपर, मोहम्मद ईसा मेमण, सैयद साजिद शाह, खैर मोहम्मद सैतो, अब्दुल गफूर खासकेली, अली दुर्मंद दर्द सोलंगी, फरहान अली सैतो, प्रोफेसर बेवस बख्श अली चांडियो, प्रोफेसर सपना सितारा, पीरो मुनवर मेमण ऐं ॿियनि मुबारक ॾींदे चयो त एजाज़ ममनाई गुणरुखी शख़्सियत आहे। हू इल्मी अदबी सरगर्मियुनि सां गॾु समाजी सरगर्मियुनि में पिणु तमामु घणो मसरूफ़ रहे थो। मोरो संघ तरफ़ां संदसि लाइ मनता एवार्ड ईद जे ख़ुशियुनि वांगुरु आहे।